नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी आया संझा सैयद अल्लाह से हेडलाइन सर। इलाही जे वकील पारां असेंबली न टुरण जी ख़ातिरीअ खां पोइ अदालत दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। वॾे वज़ीर खे डीनोटिफाई करण वारो गवर्नर जो नोटिफिकेशन मुअत्तल। परवेज़ इलाही जे वकील अली ज़फ़र संदसि अंडरटेकिंग पढ़ी ॿुधाई ऐं चयो त जेकॾहिं वॾे वज़ारत ते बहाल कयो वियो त असेंबली टुरण जी एडवाइस न ॾींदुसि। चौधरी परवेज़ इलाही जो लाहौर हाई कोर्ट के फैसले ते रद्द अमल चवे तो असेंबली टुरण जो फ़ैसिलो हतमी है ऐं इमरान खान के फैसले ते मुकम्मल अमल दरामद कयो वेंदो। पंजाब की अवाम के मुबारक हुजे त अॼु अदालत गवर्नर के आइन की भनकड़ी जो रस्तो रोकियो। इम्पोर्टेड हुकूमत की सिलेक्टेड गवर्नर आर्टिकल 58(2) भी बहाल करण की कोशिश कई पर अदालत उन जो रस्तो रोकियो ऐं रात की उंधाए में चूंडियल हुकूमत ते राताओ हणण की कोशिश नाकाम बणाई। अदालत जेको हलफ़ी बयान वरितो आहे PTI उन सां इत्तेफ़ाक़ नथी करे। लाहौर हाई कोर्ट के 11 जनवरी ताईं असेंबली न टुरण की ख़ातिरी कराई आहे। PTI अॻवान फवाद चौधरी जूं लाहौर हाई कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो अदालत में असांजो मौक़िफ़ दुरुस्त साबित थियो। अदालत गवर्नर जे वॾे वज़ीर खे डीनोटिफाई करण वारे हुक्मनामे खे मुअत्तल करे छॾियो आहे। अदालती फ़ैसिले मुताबिक़ गवर्नर क़ानून जी भञकड़ी कई। सेनेट के इजलास में PTI सेनेटर्स जो एहतजाज। चेयरमैन के डाइस जो घेराव। PTI मेंबरन एजेंडा जो कॉपियूं फाड़े छॾियूं। ऐवान में वॉकआउट। ऐवान एहतजाज बावजूद इस्लामाबाद मकानी चूडू तरमीमी बिल 2022 मंजूर करे वरितो। बिल के हक़ में 24 ऐं मुखालफ़त में 12 वोट पिया। पंजाब असेंबली के इजलास में गवर्नर के कदम ख़िलाफ़ ठहराव मंजूर। गवर्नर के कदम ख़िलाफ़ हुकूमती ऐं अपोज़िशन मेंबर आम्हूं साम्हूं। मुखालिफ़ धुर के मेंबरन जो गोड़। स्पीकर के रोस्ट्रम जो घेराव। ठहराव के मतन में जणायो वियो आहे त अक्सरियती हुकूमत के गैर मुस्तहकम करण की कोशिश कई पई वञे। सदर का मुतालबो है तो पंजाब के गवर्नर के बिना देर हटायो वञे। वफाकी गादी वारो शहर वॾी दहशतगर्दी खां बची वियो। सेक्टर I-10-4 में आपघाती बम धमाको। एक पुलिस एहलकार शहीद। 4 एहलकारन समेत 5 ॼणा ज़ख्मी। पुलिस इख्तियार मूजिब धमाके में हेड कांस्टेबल अदील हुसैन शहीद थी वियो। ज़ख्मियुनि खे पिम्स अस्पताल मुंतकिल कयो वियो। शुरुआती जांच रिपोर्ट मूजिब हमले आवर जी जैकेट में धमाको थियो। जैकेट में 12 खां 15 किलोग्राम धमाकेदार मादो मौजूद हो। इस्तेमाल थियल कार अंदर धमाकेदार मादो न रखियो वियो हो। धमाके में औरत जे मारिजण जूं के बि शाहिदियूं नाहिन मिलियूं। धमाके खां पोइ ज़िले इंतज़ामिया अमन अमान जे ख़दशे खे नज़र में रखंदे इस्लामाबाद में कलम 144 लागू करे छॾियो। इस्लामाबाद में बारूद से भरियल गाड़ी हाई वैल्यू टारगेट के निशानो बनाने लाइ मोकिली वई हुई। धमाके में कार में सवार 2 बमबार मारिजी विया। पुलिस एहलकारन जिम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो। कानून लागू कंदड़ इदारा अलर्ट हुआ। शकी गाड़ी के इस्लामाबाद पुलिस जे ईगल स्क्वाड रोके वरितो। गाड़ी के न रोकियो वञे हा त तमाम घणो नुक़सान थिए हा। वफ़ाकी घर वज़ीर राणा सनाउल्लाह जो बयान। गठजोड़ भी टोड़ियो वेंदो। मीरो खान भरिसां भंडगढ़ी खैरो रोड ते जंज सां भरियल बस उन्ही खाईअ में किरी पई। कुंवार जी माउ ऐं 5 ॿारड़ा फौत। केतिरा ई ज़ख्मी। ख़ुशियूं मातम में तब्दील। हादसे जो शिकार माण्हू सिजावल जुणिजो मां ॻोठ गुरगेज मां निकाह जी तकरीब में शिरकत बाद सखर वञी रहिया हुआ त ॻोठ वलू भट्टी वटि उन्ही खाईअ में बस किरी पई। ज़ख्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो। डॉक्टर ग़ाइब। ज़ख्मी तड़पंदा रहिया। हादसे जो शिकार बस में अञा बि केतिरा ई माण्हू फाथल। 5 कलाकनि खां इंतज़ामिया फाथल माण्हुनि खे कढण लाइ न पहुची सघी। सुप्रीम कोर्ट सॼी सिंध जी सरकारी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण जो हुक्म ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री सूबे जी सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़नि जो मुकमल रिकॉर्ड तलब करे वरितो। अदालत IG सिंध के हुक्म ॾिनो आहे त समूरनि SSPs के DCs जी मुआवनत ऐं फोर्स फ़राहम करण जी हिदायत कई वञे।
सिंध वॾे वज़ीर मुराद अली शाह जी गढ़ी यासीन वेझो ॻोठ कोरेजा अहमद बनू में दहशत गर्दन हथां शहीद थी वियल कमांडो सईद अहमद सूमरो जे पोयरनि सां ज़ुर्फ़ाई। वॾे वज़ीर शहीद जी ख़बर ते हाज़िरी बि भरी। मुराद अली शाह जो चवणु आहे त जवान जी शहादत ते फ़ख़्रु आहे। शहीद सईद सूमरो जे ॻोठ में नियाणियुनि जी तालीम लाइ स्कूल सुई गैस समेत ॿिया मुतालबा हल कया वेंदा। सिंध पुलिस खे जदीद हथियार पिणु ॾिना वेंदा। जल्द सूबे में अमन वारी सूरत-हाल बहितर बणाई वेंदी ऐं क़बीलाई तकरार बि ख़त्म कराया वेंदा। मुलविस जवाबदारनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वेंदो। मीरपुर ख़ास जे महमूदाबाद वारे इलाइक़े में कीरियो ऐं बलोच बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। पुलिस एहलकार जो पुटु मारिजी वियो। हिकु ॼणो ज़ख़्मी। गोलियूं लॻण सबबि कासिम बलोच ऐं अली कीरियो ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि मां कासिम बलोच खे हैदराबाद अस्पताल नियो पियो वियो त हिन रस्ते में दम ॾिनो। ज़ख़्मी अली कीरियो जो अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। सिंध जे महान क़ौमी शाइर शेख अयाज़ खे भेटा पेश करण जे लाइ हैदराबाद में 3 ॾींहनि वारो 8हों अयाज़ मेलो शुरू थी वियो। सूबाई वज़ीर सरदार शाह औक़ाफ़ खाते जे सेक्रेटरी मुनव्वर अली महेसर मेले जो इफ़्तिताह कयो। सिंध यूनिवर्सिटी जे इंस्टीट्यूट ऑफ आर्ट्स एंड डिज़ाइन तरफ़ां तस्वीरी नुमाइश बि लॻाई वई। सरदार शाह जो चवणु आहे त सिंधी समाज में शेख अयाज़ जो वॾो असरु आहे। असांजो समाज कंहिं बि इंतिहा पसंदीअ खे तस्लीम करण लाइ तयारु नाहे। अहिड़े क़िस्म जा मेला थियण सां नौजवाननि खे शेख अयाज़ जी शख़्सियत बाबति ॼाण मिलंदी। घोटकी भरिसां M5 मोटरवे ते शुगर मिल्स वटि ट्रॉलर ऐं कार में टक्कर। कार खे बाहि वकोड़े वरितो। कार ड्राइवर सड़ी फौत। 2 औरतूं सख़्त ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। गडाब वेझो सुपर हाईवे बहरिया टाउन हाशिम ॻोठ वटि मुसाफ़िर वेन टायर बर्स्ट थियण सबबि कल्टी। हिकु ॼणो फौत। 3 ॼणा ज़ख़्मी। फौती जी सुञाणप दादू आसिम मोहम्मद ज़फ़र तौर थी। कोडिजी भरिसां वेगन जो मोटरसाइकिल खे टक्कर। नौजवान फौत। हिकु ज़ख़्मी। फौती जी सुञाणप मोटरसाइकिल सवार तनवीर घांघरो तौर थी। ज़ख़्मी एहसान अली खे गणती जोगी हालत में सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल कयो वियो। लखी गुलाम शाह वेझो वेन कल्टी। 10 औरतुनि समेत 22 मुसाफ़िर ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में लखी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कोटड़ीअ में रेलवे फाटक वटि मोटरसाइकिलुनि जी स्पेयर पार्ट्स जे फैक्ट्री जे गोदाम में बाहि लॻी वई। गोदाम में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो। फायर ब्रिगेड गाॾी बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। बाहि लॻण जो कारण हिन वक़्त ताईं मालूम न थी सघियो। धावेजी में शरपसंदनि पंहिंजी अदालत लॻाए छॾी। नौजवान ते वहशियाणो तशदुद। शेख मजीद कॉलोनी में कुकड़ चोरी करण जे इल्ज़ाम हेठि नौजवान ते तशदुद कयो वियो। नौजवान ते तशदुद वारी वीडियो वायरल। मोहम्मद खान पुलिस जी कार्रवाई। मोटरसाइकिल फुर ऐं चोरियुनि जे वारदातुनि में मुलविस 6 जवाबदार गिरफ़्तार। 10 मोटरसाइकिलूं हथ हथियार ऐं 5 मेहूं हथ कयूं वयूं। SSP गुलाम नबी कीरीअ जो चवणु आहे त महीने दौरान 158 संगीन ॾोहनि में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे 142 केस दाख़िल कया विया आहिनि। ॾोहनि जे ख़ात्मे लाइ पुलिस जो ऑपरेशन जारी रहंदो। सखरवासी नौजवान अब्दुल रज़ाक जावरी जो धावेजी मां गोलियूं लॻल लाश हथायो। मक़तूल जे भाउ इल्ज़ाम लॻायो आहे त हिननि जो सोटनि सां पुराणे तकरार तां झेड़ो हलंदड़ आहे। भाउ खे कादिर नगर भरिसां गोलियूं हणी बेगुनाह क़त्ल कयो आहे। क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। खैरपुर जी मिल कॉलोनी जो रहवासी नौजवान 3 ॾींहनि खां गुम। नौजवान उस्मान हुसैन खोखर जे वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। ऐं सखर में अगवा थी वियल नौजवान गुलाम रसूल मलिक बाज़ियाब न थी सघियो। धाड़ेलनि तरफ़ां मुगवी गुलाम रसूल मलिक जे वारसनि खे भुग जी रक़म लाइ ॿीहर फ़ोन कयो। वारसनि मूजिबि धाड़ेलनि भुग जी रक़म जल्द न मिलण जी सूरत में गुलाम रसूल खे क़त्ल करण जी धमकी ॾिनी आहे।